नाज़िन सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अटे के बहरान ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि तरफ़ां अॼु बि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि हैदराबाद में पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो ऐं ॿियनि पार्टियुनि पारां प्रेस क्लब साम्हूं अलॻि-अलॻि एहतिजाज कया विया। PP शहीद भुट्टो पारां महांगाई ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतिजाज बाद बुख हड़ताल पिणु कई वई। उन मौक़े ते अॻवाननि इरशाद ख़ासखेली, रमज़ान खमाण, अलीम कुरैशी, सैयद हसनैन शाह, रशीद नारेजो ऐं ॿियनि चयो त महांगाई एतिरी त वधी वई आहे जो सफ़ेद पोश माण्हू बि फाका कटे रहिया आहिनि, पर हुकूमत ते को बि असर नथो पवे। वगण में गाटे तोड़ महांगाई ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी पारां मुमताज़ वगण ऐं लाला हफ़ीज़ पठान जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख्य चौक ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। दड़ो शहर में अटे जे अघ में वाध ऐं गाटे तोड़ महांगाई ख़िलाफ़ मज़दूर इतिहाद पारां पिञारी पुल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। तलहार वेझो अटे जे अघ में वाध ख़िलाफ़ राजो खानाणीअ में GDA, सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं ॿियनि तंज़ीमुनि ऐं समें शहरनि रैली कढी मुज़ाहिरो करे एहतिजाज कयो।